ए मुआरी रन्ने ने बिल्डोजर मूंखे त घर में जे तपायो वेठी है। ये ई का नई गाल त की ना है, ये तो जो त रोज यो ही असर है। अरे भागा तो वारी सलाह त मुर्गो मोखे मारायो हो। ये केड़ी सलाह मरिए? अरे वो लठ धोके वारी गाल बी वारी केड़ी? ये मुआ ये हां तो के इने की न चयो, ये त लठ खणी वनी हीरा के कुटज। पो गुजारो बेची। ये निभागा ये मो तो के चयो, ये त मुर्स मानू थी, ये रन के दाबा दे, ये त रन कुछ झकी थे। अरे सोरा या धड़के दाबे ते झकी थियण वारी बूटी की ने। ये ई त आऊं भी दिसां पियो। पो गुजारो करया ये सलाह दी में। ये सेठ ये आऊं चोई पियो, ये हथ कट, ये सुझंदे ही हथ कट। अरे निभागा आऊं त हथ कढण ला तैयार आया, पर हुए चंट्री मोह मां हथ नथी कढे। ये निभागा ये तू जो 20 हजार गणे पियो दी, ये त तो मां हथ कुजाड़े ले कढंदी। ए सोरा ठुप बेमारी पो गुजारो करया। ये कीन मारे हां, ये तो आके हरू भरू ड्रप थी पियो। अरे निभागा निड़िये ते जे काती रखे पो कीअं न मारे हां? ये मारे दिसे हां, ये पो खबर पया। वाड़े सोरावा सापस आऊं त मरी वञा, पो ॾिसण वरी छाजो। ये बेली सेठे ये हाणे फाथो खासो है। अरे सोरा या गाल म पुछ, बस दुआ कर त सिगी मरी पे, जान आजी थे में। ये हीर न तो के मारे पो मरंदी, ये एतरो तकड़ो मथी। आओ गाल कया हेकी तू करीबी, तू हल कर मूथ सुठो न जे गाल त माण्हू चंगी करे। ये जेको सच्चो हो तो चवाई लह अदारमू जी अदी साईं। मूं तोखे पहिरीं भी चयो आहे, वरी भी चवाई थी। चयो अदी साईं चयो। चनेसर अॼु तो मरे या सुभाणे, पर ये रन जेकी आहे न पंहिंजी हद क्रॉस कंदी पई वञे। हाओ साईं ई तो जी सच्ची गाल आहे, छो त आऊं हुननि जी ॻाल्हियूं ॿुधंदी रहंदी आहियां। हाओ अदी साईं मूं भी केतिरा ई दफ़ा पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे, ऐं पंहिंजो फर्ज़ आहे त पाण चनेसर खे बचायूं। हाओ साईं ऊ त पंहिंजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारी कीने। इहा त हुनजी तमामु वॾी ग़लती आहे जो पंहिंजी कंहिं ॻाल्हि ते कनी नथो ॾे। हाओ साईं मोह भी जाम सम्झायो आहे, पर साईं मोह जी ॻाल्हि ते ध्यानु कीन ॾिनई। हा रमू तुंहिंजी ॻाल्हि त सच्ची आहे, अलाए छो हू मूमल जे अलावा असां ते यकीन ई नथो करे। मां हुनखे 100 दफ़ा सम्झायो आहे, पर साईं ऊ त मुज़ेरीअ खे मारे छॾींदी। हिन करे मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। हाओ साईं सुणाए। कीअं बि करे असांखे चनेसर खे बचाइणो आहे ऐं हिते मां तयार रहंदसि। हाओ साईं हाओ हाज़िर। पर इत्तफ़ाक़ आहे त मां हिते न आहियां त इहो फर्ज़ तोखे पूरो करणो पवंदो रमू, ऐं इहा ॻाल्हि ॿाहिरि कंहिंसां बि न कजांइ। हाओ अदी साईं आउं तोजी सॼी ॻाल्हि सम्झी वियुसि। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।